नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी है। अवांखे खिपरो का ख़बर ॾींदा आहियूं। कुछ वक़्त अॻु खिपरो वासी नौजवान अली हैदर रुंजियो खे पुलिस पारां घरां गिरफ़्तार करे पेरूमल थाणे जी हद में बेदर्दी सां क़त्ल करण ऐं मक़तूल जो पुलिस ख़िलाफ़ केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ वारसनि औरतुनि मां विलायत ससु हुरां घरवारी ज़ीनत रुंजियो मक़तूल अली हैदर रुंजियो जो 1.5 साल जो मासूम पुट अली अब्बास खणी निकिरणु उस में खिपरो जे मेन चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिथे मक़तूल जे वारसनि औरतुनि साफ़िन अॻियां धाईंदे चयो त कुझु वक़्त अॻु राति जे टाइम सांगड़ जो अॻूणो SSP ज़ीशान शफ़ीक सिद्दीकी ऐं उन सां गॾु ॿियनि पुलिस ऑफिसरनि गुलज़ार मरी, अलण अब्बासी, इसाक संग्रासी, शरीफ़ जमाली, अयाज़ मरी ऐं ॿियनि अली हैदर रुंजियो खे घरां गिरफ़्तार करे वञी पेरूमल थाणे जी हद में पुलिस जो कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए अली हैदर रुंजियो खे क़त्ल करे छॾियो, जंहिं जी FIR दाख़िल करण लाइ असां केतिरा ई भेरा एहतिजाज पिण कया आहिनि, पर पुलिस जे ऑफिसर क़ातिल पुलिस वारनि ख़िलाफ़ केस दाख़िल न पिया कनि। हिननि वसवारनि खां घुर कई आहे त ॿिए ॾोही क़त्ल कयल अली हैदर रुंजियो जे क़ातिल पुलिस ऑफिसरनि के खिलाफ़ केस दाख़िल कयो वञे। ॿी सूरत में IG सिंध जी ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। जी हुन ज़ुल्म कयो ई हुन सां ज़ुल्म थिया था। 12 बजे खणी मारियो, 5 ॾींहं दहशत कयो था। 5 ॾींहंनि खां पोइ मारे ॾिनो असांखे। मुंहिंजो बच्चो जती मैडम, जंहिंजे बच्चे जती में केरु खणाईंदो ॿी का सवा मूंखे इंसाफ़ खपे। असांजो बचिड़ो बेगुनाह, असांजो बच्चो जतीम कयो अथनि, असांजी न्याणी बेगुनाह बेवाह कई अथनि, असांजी बेवाह न्याणी खे इंसाफ़ खपे, असांजे जतीम बच्चे खे इंसाफ़ खपे। बेदर्दी खां शहीद कयो अथनि, असां सां ज़ुल्म कयो आहे SP। असांखे वज़ीर आज़म वज़ीर आला खां मुराद अली शाह खे असांजी अपील है, असांजो अर्ज़ है त असांजे जतीम खे इंसाफ़ ॾे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।